रमज़ानुल मुबारक जे महीने में रोज़ेदार जी अहमियत क़ुरान और सुन्नत जी रोशनी में सबका पहिरीं हाफ़िज़ कारी मसूद साहब जन खां पुछंदासीं त रमज़ानुल मुबारक में रोज़ेदार जी अहमियत केतिरी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त रमज़ानुल मुबारक जूं रहमतूं बरक़तूं वुसअतुनि जूं घड़ियूं हली रहियूं आहिनि। इन मुबारक मुक़द्दस माह अचण ते अवां खे ऐं आवाज़ टीवी जी पूरी टीम, असांजा जेकी प्रोग्राम मैनेजर आहिनि फैसल मेमण साहिब जी, असांजा जेकी प्रोग्राम डायरेक्टर आहिनि अमजद ईसानी साहिब, उन समेत पूरी टीम खे ऐं उम्मत मुसलमा खे रमज़ानुल मुबारक जूं मुबारकूं हुजनि। ही रहमतुनि ऐं बरक़तुनि वसाअतुनि भलायुनि वारो महीनो आहे। ही महीनो रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जे तरफ़ खां पंहिंजे बाननि हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे लाइ हिकु अज़ीम इनाम आहे। ऐं ही उहो मुक़द्दस ऐं मुबारक महीनो आहे जंहिं मुक़द्दस ऐं मुबारक महीने जी हर घड़ी हर साअत रहमत ई रहमत आहे, बरक़त ई बरक़त आहे। ऐं हिन माह मुक़द्दस में बानो जेको रब्बुल आलमीन जल्ल जलालहू खां दुआ घुरंदो आहे, रब तबारक व तआला उन जी दुआ खे ज़रूर क़बूलियत जो शरफ़ अता फरमाईंदो आहे। ऐं रमज़ानुल मुबारक जे महीने जी या रमज़ानुल मुबारक जो जेको क़दुरु करे थो, उन क़दुरदान जी फज़ीलत, मक़ाम, मर्तबो, उन जी इज़्ज़त रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में ऐं आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीस मुबारका में मौजूद आहे। जेको रमज़ानुल मुबारक जो रोज़ो रखे थो, रमज़ानुल मुबारक में रब्बे ज़ुल जलाल जी फरमा बरदारी करे थो, रमज़ानुल मुबारक में रब्बे ज़ुल जलाल जी इबादत करे थो, उन बाने जे लाइ रब्बे करीम ख़ुशख़बरी क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में ॿुधाई आहे। ऐं फरमायो वियो त जेको रोज़ो रखे तो रमज़ानुल मुबारक में जी, उन्ही जो अजर रब तबारक व तआला वटि आहे। यानी पाण वटि ॿिया जेकी अमल थियनि पिया, को नेकी जो कमु थिए पियो, नमाज़ पढ़ी वञे थी, हज कयो वञे थो, उमरो कयो वञे थो, तवाफ़ कयो वञे थो, नफ़िल नमाज़ पढ़ी वञे थी, इन्ही नेक अमलनि जा दर्जा आहिनि, नेकियूं आहिनि। 10 गुना 20 गुना एस ताईं जो 700 गुना ताईं भी आहे। पर रोज़ेदार जे लाइ फरमायो वियो त जेको रोज़ो रब्बे ज़ुल जलाल जी रज़ा लाइ रखे थो, उन जो ॿियो को मक़सद कोन्हे को, दुनिया खे ॾेखारण जो मक़सद कोन्हे को, दुनिया में वाह वाह करण जो मक़सद कोन्हे को, मक़सद सिर्फ़ रब जी रज़ा हासिल करणु आहे। त रब असां मुसलमाननि जे मथां, उम्मत मुसलमा जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। जीअं रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे लारिब किताब क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो त रमज़ान जा रोज़ा अवां उम्मत मुसलमा ते फ़र्ज़ कया विया आहिनि, जीअं अवां खां अॻियनि उम्मतुनि ते फ़र्ज़ कया विया हुआ ताजो अवां तक़वा वारा बणिजो। पोइ जॾहिं रोज़ेदार इन नीयत सां रोज़ो रखे थो त मुंहिंजे रब, जंहिं मुंहिंजे रब मुंहिंजो वजूद पैदा कयो आहे, जंहिं रब ज़मीनो आसमां पैदा कई आहे, उन रब मूं गुनहगार जे मथां, उम्मत मुसलमा जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। ऐं रोज़े खे रब जो फ़र्ज़ सम्झी रब जी रज़ा कारण रखे थो त उन जो अजुर रब करीम फरमायो त मां उन खे अजुर ॾींदुमि। केतिरो ॾींदुमि जी, उहो रब तबारक व तआला ॼाणे थो। उन जो कोई अंदाज़ो कोन्हे को, रब जी रहमत जो कोई अंदाज़ो कोन्हे को। रब जी रहमत तमामु वसी आहे ऐं उन रोज़ेदार खे रब अजुर अता फरमाए थो। ऐं रोज़ेदार जे लाइ हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं कोई रोज़ेदार रोज़ो रखे थो त उन रोज़ेदार जे लाइ रब जी तमामु मख़लूक, एसि ताईं जो समुंड में मच्छियूं जेके आहिनि, पाणीअ में जेके मच्छियूं आहिनि, उहे मच्छियूं बि उन रोज़ेदार जे लाइ मग़फ़िरत बख़्शिश जी दुआ घुरनि।